सिंधु माथिरी जी तहज़ीब ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख़ सिंधी अवां सां मुख़ातिबु आहियां। गुज़िरियल भेरे पाण इन ते ॻाल्हि ॿोल कई हुई त सिंधु सभ्यता जे दौर में शहरी निज़ाम कीअं हो, शहरनि जो निज़ाम, म्यूनिसिपल जो निज़ाम कीअं हो। हिन भेरे पाण इन ते ॻाल्हाईंदासीं त ओज ते पहुतल सिंधु सभ्यता आख़िर कीअं ढुकी पई, कीअं पोइते हली वई, शहर पंहिंजो ओज छो न बरक़रार रखी सघिया। इन बाबति हिन खां अॻु त यूरोपीय माहिरनि हिकिड़ो मफ़रूज़ो घड़ियो हुयो त सिंधु माथिरी ते आर्यन ॿाहिरियनि यूरोप खां ईंदड़ आयल आर्यन हमिलो कयो, उन्हनि हितां जा शहर तबाह करे छॾिया, हितां जा माण्हू लॾे तामिल ऐं तेलुगु हलिया विया ऐं उहे दरावड़ हुया। जॾहिं त जदीद तहक़ीक़ उनखे इन सॼे तस्वर खे रद्द करे चुकी आहे, इन मफ़रूज़ खे रद्द करे चुकी आहे ऐं दुनिया जे मञियल साइंसदाननि नई तहक़ीक़ में साबित कयो आहे त सिंधु सभ्यता जे दौर में हिन माथिरी ते आर्यन जो को बि हमिलो न थियो हो, न वरी हिते का दरावड़ नाले ज़ात, बिरादरी या को इंसानी नस्ल या इंसानी टोलो रहंदड़ हुयो जेको बाद में हितां लॾ पलाण करे। असल में माहिरनि जदीद तहक़ीक़ सां साबित कयो आहे त ओज ते पहुतल सिंधु सभ्यता मौसमी तब्दीली सबबु पंहिंजो ओज विञाए वेठी, शहर पोइते पइजी विया। ओज ते पहुतल सिंधु सभ्यता 2000 क़िबल मसीह खां पोइ मौसमी तब्दीलियुनि सबबु आहिस्ते आहिस्ते ढुरकण लॻी, पोइते वञणु लॻी। शहर पंहिंजो ओज बरक़रार रखी न सघिया। बरसातुनि घटि पवण सबबु दरियाई वहकिरनि में लाथ अचणु लॻी। ज़रायत घटिजण सबबु हिन माथिरी जे माण्हुनि जी ज़िंदगी जीअ पोतीअ मुश्किलातुनि जो शिकार थियणु लॻी, जंहिं सबबु माण्हू जियापे लाइ लॾ पलाण ते मजबूर थिया, जंहिं सबबु शहर फिटी विया। वुड्स होल ओशियनग्राफिक इंस्टीट्यूशन जे आर्कियोलॉजी जे माहिर लियो ग्यूसान ॿुधायो आहे तहक़ीक़बत 4000 साल अॻु, अॼु खां 4000 साल अॻु मौसमी तब्दीलियूं सिंधु माथिरी जे सभ्यता जो ज़वाल जो अहम सबबु बणियो। हीउ तमामु हिकिड़ो वॾो इदारो आहे, वुड्स होल ओशियनग्राफिक इंस्टीट्यूशन। उन जे माहिरनि इहे नतीजा कढिया। 10 लख स्क्वायर किलोमीटरनि ते फैलियल सिंधु सभ्यता अरबी समुंड खां गंगा नदीअ जे किनारनि ते फैलियल हुई, जेका क़दीम ज़माने जी मिस्र ऐं इराक़ जे तहज़ीबुनि खां बि हिकु वधीक वॾी शहरी तमदन तौरु दुनिया जे साम्हूं आई। यूनिवर्सिटी कॉलेज लंडन जे आर्कियोलॉजिस्ट डोरियन फ्यूलर बि लियो ग्यूसान सां गॾु इन तहक़ीक़ में हिसो वरितो ऐं हिन बि इन ॻाल्हि जी ताईद कई आहे त बरसातुनि जे घटिजी वञण सबबु हीअ अज़ीम तहज़ीब ज़वाल तरफ़ वधणु लॻी। इन नज़रिए जी यूनिवर्सिटी ऑफ एबरडीन जे स्कूल ऑफ जियो साइंस जे आर्कियोलॉजी माहिर पीटर डी क्लिफ्ट बि ताईद कई आहे। तव्हांखे वरी ॿुधायां त यूनिवर्सिटी कॉलेज ऑफ लंडन जे आर्कियोलॉजिस्ट वुड्स होल ओशियनग्राफिक इंस्टीट्यूशन जे आर्कियोलॉजी माहिर लियो ग्यूसान जे इन सॼे ख़्याल जी यूनिवर्सिटी ऑफ एबरडीन जे स्कूल ऑफ जियो साइंस जे आर्कियोलॉजी माहिर पीटर डी क्लिफ्ट बि ताईद कई आहे। माहिरनि सिंधु सभ्यता जे दरियाई माथिरियुनि
खोटराई ॿ अहिड़ा सबूत हथ कया आहिनि जिन मां ज़ाहिर थियो आहे त मूनसून जे बरसातुनि जे घटिजी वञण सबबि हिन खिते में पोखी राही घटिजी वई। वॾा शहर पंहिंजो वजूद बरक़रार रखी थो सघे। हिमालय जे जबलनि मां वहिकिरनि में लाच सबबि दरियाहनि में पाणी घटिजणु लॻो, जंहिं करे दरियाहनि मां निकिरंदड़ वहिकिरा सोकड़ जो शिकार थी अॻिते हली बंदि थी विया, जंहिं सबबि हिन उरूज ते पहुतल तहज़ीब जा ख़ालिक फितरत अॻियां शिकस्त खाइण ते मजबूर थिया। हिननि मजबूर थी ओभर तरफ़ गंगा नदीअ जे माथिरे ॾांहुं लॾ पड़ा। अव्हां जी वॾी महिरबानी। ईंदड़ दफ़े पाण इन ते ॻाल्हाईंदासीं त सिंधू सभ्यता जा शहर आबाद कंदड़ केरु हुया, सिंधू सभ्यता जा ॻोठ आबाद कंदड़ केरु हुया, इन आला तहज़ीब जा ख़ालिक ऐं मालिक केरु हुया। वॾी महिरबानी।